अमीन ॾिसी रहियो MHB HD न्यूज़ चैनल आया मोहम्मद नवाज। दादू ब्यूरो चीफ इरफान अली जी ही रिपोर्ट। दादू में शादीशुदा जोड़े माइटनि खिलाफ़ एहतजाज ऐं तहफ़्फ़ुज़ जी अपील। दादू वासी शादीशुदा जोड़ो मिठल जतोई ऐं नारी फरज़ाना पंहिंजे माइटनि खिलाफ़ मीडिया खे दाहींदे ॿुधायो त 2 साल अॻु असांजी शादी थी, जंहिं बाद मुंहिंजी ज़ाल माइटनि ॾांहुं घुमण वई त उनखे बंदी बणाए कमरे अंदरि क़ैद कयो वियो, जंहिं बाद आऊं पंहिंजी ज़ाल खे वठण वियुसि त बाअसर शहज़ाद जतोई कुर्बान जतोई मच्छरजी पिया जान जावेरी बणिजी संगीन नताइज भुगतण ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि SSP दादू आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त असांखे जानी तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे बाअसर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। गॾनि पाण में असांखे धमकियूं ॾियनि था ऐं हिन खे माना उते ज़बरदस्ती सां विहारे बि अथसि। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे हाणे हिफ़ाज़ती विझी वञे ऐं असांजो जेको बि को नुक़सानु थियो त हिन जा माइट ज़िम्मेवार आहिनि। कुर्बान अली ऐं शहज़ाद जतोई असां विड़ी पिया, असां सां फशरी कयईं न, मूंखे न पिया ॾियनि पंहिंजी घरवारी, हीअ बि मूंसां गॾु हुई, राज़ ख़ुशी सां अचण बि चाहे पर हिन जो मसां त कुर्बान आहे।